सेहत खाते में वरियनि खां कम कंदड़ लेडी हेल्थ वर्कर्स के पीपीएचआई हवाले करण खिलाफ आलमा खातून, सदफ भुट्टो, यास्मीन एवान, हुज़ैफा भुट्टो, सारा सिद्दीकी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सखर प्रेस क्लब ॿाहिरां सवे लेडी हेल्थ वर्कर्स बैनर खणी रैली कढी धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। निटहण उस में सख्त गर्मी दौरान छिती नारेबाज़ी कंदड़ मुज़ाहिरीन जो चवण हो त खेनि साल 1994 में ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ सिहत खाते में भर्ती कयो वियो। जंहिंखां पोइ लेडी हेल्थ वर्कर्स खे ॼमंदड़ ॿारनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जी वैक्सीन करण, फैमिली प्लानिंग समेत WHO जे ॿियनि प्रोग्रामनि में शामिल कयो वियो। जॾहिं त कोरोना वबा दौरान लेडी हेल्थ वर्कर्स पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। इन दौरान हुकूमत लेडी हेल्थ वर्कर्स खे 17,500 रुपया कोविड अलाउंस ॾियण जो ऐलान कयो, पर हिन वक़्त ताईं लेडी हेल्थ वर्कर्स खे कोविड अलाउंस खां महरूम रखियो वियो आहे। सेहत खाते में 30 वरियनि खां सख़्त हालतुनि में कम कंदड़ लेडी हेल्थ वर्कर्स खे बिना जवाज़ पीपीएचआई हवाले करण जी साज़िश सटी वई। इन अमल सां रिटायरमेंट जे वेझो पहुतल लेडी हेल्थ वर्कर्स जे हक़नि ते धाड़ो हणी खेनि पेंशन ऐं ग्रेजुएटी खां महरूम कयो वेंदो। तंहिं करे असांखे एहतिजाज करण ते मजबूर कयो वियो आहे। हुननि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सिहत अज़रा पेचूहो ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त लेडी हेल्थ वर्कर्स खे पीपीएचआई हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि वठी खेनि तहफ़ुज़ फ़राहम करे मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।